असा मिस्कीन मानू बिन जे विच में जेकर तोखे मूं जेल न चयो छोरी छपरन मां कढे पक्के घर में अची विहारियो आहे पोइ बिना मथो न ठरियो अथई पोइ हितां निकिरी हलण खां छो पई डिॼी चरिया मां पंहिंजे करे थोड़ी थी रजा मां त तुंहिंजे करे थी रजा त किथे तोखे न कुझु थी पवे मूंखे कुझु बि कोन थींदो मां चवां थो तलोज अरे त तूं छा कंदे मूंखे छा कंदे शादी कराए हिन ॻोठ ऐं शहर मां छोरी जी जान छॾाए तूं पंहिंजो सबक बंदि रख मुंहो नाहे तव्हांजो साह छो थो वञे हाणे त असांखे घर में घिड़ी अची मारींदा असां उन्हनि जे कड़ीअ ते नाहियूं वेठा जो घर में घिड़ंदा रेस तव्हां पीरल खे रोकियो अरे ॾिसीस छा थियो लोईस खल ॾाड़ीअ सां मुड़िस उते बीठो त रबूअ खे कुझु बि नथो चए कुटी वञाणे वञ वञी माल जो कमकार कर फकीरानी या बाहि तो त न बारी आहे न मोचो कम आहे दुखंदड़ टांडन जे मथां पाणी हारण मां छो बाहि बारींदसि अलाए कहिड़ी ख़बर पते पई रबू छोरे जा कन भरींदी तॾहिं पियो चवां ख़बर फ़कीर मुंहिंजो नालो आहे भागन भरी पोइ खणी जे मुंहिंजो भाग नथो वरे पर तॾहिं बि कंहिं ॿिए जो बुरो न आहियां सोचींदी सभु कंहिंजो भलो चाहींदी आहियां भलो मां बि दरवेश आहियां तोखे दुआऊं कंदो रहां थो पर ख़ौफ़ थो थिए किथे कराई न बेइज़तो ओयो अचे वेई सभागा पुट पिंघे में पधरा सुमार सुबता त थी पवन ऊंधा इहो ई त सोचां पियो न त ही कहिड़ी बददुआ जे नतीजे में असांखे मिलिया आहिनि बाबा असां बददुआ जो नतीजो आहियूं कहिड़ा पुट तव्हां असांखे सुख ॾिना आहिनि हा ॿुधाए बाबा हाणे मूं ईअं ते सोचियो आहे त तव्हांजे सोच खां पुट असां ईअं ई चङा आहियूं अम्मा पहिरियां तारे जी ॻाल्हि त ॿुध न अम्मा असां दुकान खोलण था चाहियूं असां वटि नोट पूरे पिया आहिनि छा त तव्हां दुकान खोलींदव वञी कंहिं दुकान ते बीहू बाबा ॿ रुपया कमाए ईंदव उहो भलो अथव इहे दुकान खोले असांखे नुक़सान पंहिंजे कंध में नाहे विझूं पहिरीं भागन भरी तुंहिंजा भाग मूं तोखे अॻु में ई चयो न भा त इज्जत अचणी वञणी आहे रुगो बेइज्जती बरक़रार हुजे सही तो चई अदा सही तो चई आजूज माजूज रेस तव्हां पीरल खे रोकियो अरे ॾिसीस छा थियो लोईस खल जबल काॾे
हिते आहियां। हिन वक़्तु काॾे वेंदे? चयमि न त हिते आहियां, काॾे कोन थो वञा। अबा जबल खे रोक, ॿाहिरि थो वञे। वो न ॾीस। वञी वापसि वठी अचेसि। अॻे ई ॿिन्ही तरफ़नि खां दुश्मनी वधी वई आहे। चाचा मुंहिंजी कोन ॿुधंदो। गफ़ार वञी ज़ोरी वठी अचेसि। सम्झण जी कर, जेकॾहिं कंहिं हथियार सां ॾिसी वठुसि त मसइलो थी वेंदो। जी चाचा। काॾे पुट? बाबा माल सां। न पुट, तूं न वञ। अॼु मां माल छोड़े थो वञा। बाबा वली वारनि जे खौफ़ खां असां घर में त लिकी कोन वेहंदासीं न। हिकु त तो ग़लति कमु कयो आहे। बाबा हू रोज़ रोज़ असां सां उचाइनि पिया, इहो सही हुयो। जेकॾहिं मूं पंहिंजे बचाव में अनवर खे ॿ धक हयां त इहो ग़लति आहे। बाबा हाणे ज़िद न कर, माठ करे वे। मां माल सां वञा थो। चाचा तव्हांजी ज़रूरत न आहे। अॼु माल सां मां थो वञा। पुट हिन वक़्तु हू होश में न आहिनि। अदा रईस खे चई आयो आहे, जेसी रईस फ़ैसिलो करे। बाबा रईस हुननि खे कुझु बि कोन चवंदो। पुट रईस आहे, दां ज़रूर न ईंदो। अजय चयो अथसि त मां तमामु जल्द फ़ैसिलो कंदुसि। चाचा चाचा जेसी ताईं फ़ैसिलो थिए घर में त कोन वेठा हूंदासीं न। हूअं बि जेकॾहिं वली वारनि खे विढ़णो हूंदो न त रबूअ सां विढ़ंदा, मूं सां कोन विढ़ंदा। मां वञा थो माल सां। फ़ैसिलो कंदासीं रेस, पर पहिरियां अधु अनवर जो पलांद कयां पोइ। वली दादा खुदा न करे जेकॾहिं हुननि जो मुड़ुसु मरी पियो न त ख़ुशि तव्हां बि रही कोन सघंदव। मूं पंहिंजे ॿारनि खे सम्झाए छॾियो आहे, उन्हनि खे उफट कोन मारींदा। बाक़ी हिक हिक जूं टंगूं ज़रूर भञंदासीं। वली दादा जो प्लान कयो अथव न त उन छोरे खे मारे ॾिजो जंहिं हथु खयो आहे। रेस अॼु ताईं कंहिं में अखि खणण जी जुरत न हुई, हाणे असांजे मथां हथ खॼण शुरू थी विया आहिनि। इन जे करे पलांद अहिड़ो कंदुसि जो सॼे ॻोठ जे ॾंदनि में आङुरियूं अची वेंदियूं, ऐं वरी को बेड़ी ग़लती न कंदो।
अॼु मां हिननि खे ज़िंदा न छॾींदुसि हिननि खे ज़िंदा न छॾींदुसि अब्बा अब्बा ये छोड़ी दई न चाची। नहीं मूंखे मजबूर न कर चाची तू छड़ हथियार के छड़ अब्बा छड़ हथियार के छड़ कौन है ये तो के मार न पर समझानिया और जेकर अञा बि तुंहिंजो छोरो न मुड़ियो त तव्हांजे लाशन खे केर दफ़नाइण वारो बि न हूंदो दफ़नाइण वारो बि न हूंदो अचो अरे छॾियो न हाणे छॾियो न चाचा संभाल दादा फरियाद था कयूं त ॿिनि ॾींहंनि में ॿाहिरि निकिरी था अचनि रईस बि दाह कोन थो वरनाए हाणे कयूं त छा कयूं बाबा पलांद में उन्हनि जो हिकु ॿ मुड़ुस लिटायूं था बस हाणे बस पलांद में खून कढो चाचा रबू सही थो चवे जेकॾहिं कुझु बि न कयोसीं न त ईअं ई ज़लील थींदा रहंदासीं बिन लठन जी इहा सज़ा मिली अथव सोचो जेकॾहिं इन खां वधीक कुझु कंदो त हू तव्हांखे जीअरो छॾे ॾींदा हिन ॻोठ मां ई लॾो खणी था हलूं बाक़ी ॿी का वाट कान्हे का हाणे कंहिंजे ख़ौफ़ खां अबाड़ा कख ॿनी ॿारो माल मिल्कियत छॾे त कोन हलंदासीं न अदा ही सभु कुझु विकिणी बि सघिजे थो बाबा चरियो त नहीं थियो अच्छी ॾाड़ीअ सां रोज़ रोज़ पूरे ॻोठ में बेस्ता था थियूं पोइ दिमाग़ कमु कंदो चाचा पापा मञे या न पर हाणे मां तव्हांजो प्लान ज़रूर कंदुसि हा हा मारींदुसि मां वलीदाद वारनि खे वो माण्हू न पर जानवर आहिनि बाबा बस हाणे बस मां वॾो वेठो आहियां छा करिणो आहे उहो मूंखे करण ॾे तूं मोतबर न थी जबल तूं चई पियो त मां वलीदाद वारनि सां विढ़ंदुसि ॾिठो न हुननि सावण वारनि सां कहिड़ो शर कयो आहे सावण वारनि खे छॾ जबल सां कहिड़ी हालत कई अथनि उहा जबल खे ख़बर न आहे मूं कॾहिं चयो त मां संदरो ॿधी वलीदाद वारनि जे साम्हूं थींदुसि बाक़ी तूं उन्हनि खे छा कंदे जेकॾहिं क़िस्मत साथ ॾिनो त कुझु न कुझु ज़रूर करे वठंदुसि जबल तोखे हाणे कुझु बि करण जी ज़रूरत न आहे ख़ुदा कंदो त रब वारा पाणे पीरल खे पूरो कंदा ये तो वक्त आहे पीरल खे पूरो करण जो कम मां कंदुसि ऐं इल्ज़ाम रबू वारनि ते ईंदो जबल छा पियो सोची कुझु बि न यार जबल अंदर ई अंदर में माण्हू पाण खे पचाइण सां को न को ग़लति कदम खणी वठंदो आहे इन करे जेको बि दिलि में अथई न असां सां हाल और मोर जल्दबाज़ी में माण्हू ग़लति कदम ज़रूर खणी वेंदो आहे पर अंदर ई अंदर में जंहिं पाण खे पचायो वो कॾहिं बि कोन भटकंदो मूंखे उमेद आहे त मां पंहिंजे मक़सद में कामयाब ज़रूर थींदुसि
छोरी ओ छोरी खेड़ा खेड़ा केड़ा थी वनी भाॼी कचरो उछलण थी वञा। कचरो उछलण थी वञा घर खां ॿाहिरि पेर रखण जी का बि ज़रूरत कान्हे हली आहे ॿाहिरि अचे खण त गारी पाण वञी कचरो उछलाया मूंखे बि को लाचार कोन्हे जो घर जो कमु कयां। छोरी खे थियो छा आहे भागी ही त हाणे होश में ई निकिरी वई आहे मूंसां त ॻाल्हाए थी इतनी भागी किचरो उछलियो आहे बहानो खपे त सॼो ॾींहुं ॿाहिरि वञे बीठो हूंदुसि न। हिन वक़्तु रब वारा पलांद लाइ कुझु न कुझु ज़रूर कंदा, पर जे रब वारनि कुझु बि न कयो त मां ई इन मौक़े जो फ़ाइदो वठी पीरल खे लेटाए विझंदुसि। मूं मथां वलीदाद वारनि जो बाना भी शक न ईंदो। पुट मां तुझे दुख सूर खे समझां थो, पर जेका शइ किस्मत में ही लिखियल न आहे उन ते छो थो रोई? अब्बा उहे कायर माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजी किस्मत ते वेही रोअनि। बहादुर माण्हू जो कमु हूंदो आहे किस्मत खे बदलाइण। इहा बेवकूफ़ी चइबी। जेकॾहिं अञा बि तो नाज़ा जो ख्याल दिल मां न कढियो त हिन दुनिया में वॾे में वॾो बेवकूफ़ सॾिबे। अब्बा नाज़ा जी मोहब्बत जो हिन दिल में घर ॾियल आहे। भला केर कंहिंखे घर मां कढंदो छा? अब बोल कीअं समझायां तोखे? जबर तोखे मां कीअं समझायां? अब्बा जेकॾहिं मूंखे को ग़लत कदम खणणो हुजे त हिन वक़्त ताईं खणी छॾियां। जॾहिं मां अञा ताईं साबित कदम आहियां त पोइ तूं परेशान थो आहीं। तुंहिंजो जबल कॾहिं बि रस्तो न भटकंदो अब्बा। घणा घर फिटाया जंग छेड़े घणा घर फिटाया बेछा वधी विया थिया पंहिंजा परा